अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियत दौला अब्दुल्ला जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां रहज़न हिन टाइम हिकु वॾो वार करण वारो आहे मुराद ऐं सोडल वारनि जे मथां। ऐं जॾहिं उनखे ख़बर पवंदी सोडल बि वियो आहे, शाहनवाज़ ख़ान ॿुधाए छॾींदो ऐं उनजो भाउ अली ख़ान बि ज़ख़्मी पूरो थी चुको आहे, उनखे हथु न आयो आहे मुराद वारनि खे। हाणे मुराद जे मथां रहज़न हिकु वॾो वार कंदो ऐं रहज़न खे ख़बर आहे हाणे मुराद कमज़ोर थी चुको आहे। ऐं मंसूर ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी अली ख़ान सां हीउ मसइलो थियो आहे, हू पाण परेशान थी वेंदो ऐं मुराद इन परेशानी में हूंदो त मुंहिंजो भाउ किॾां वियो, कंहिं हमलो कयो, इहे छा थियो छा न थियो, उनखे पंहिंजी लॻल हूंदी। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां इन शइ में वॾे में वॾो फ़ाइदो शाहनवाज़ खणी चुको आहे ऐं इन झेड़े खे वरी भड़काए चुको आहे। शाहनवाज़ ख़ान इहा ई कोशिशि में हुयो त झेड़ो वरी थिए, जेको फ़ैसिलो थियो आहे इहो कामयाबु न थिए ऐं उन में हुन वार करायो हाशिम खां, हाशिम अली ख़ान ते वार कयो, उहो जेको आहे हुनजो वार कामयाबु वियो ऐं हिकिड़ी ग़लती थी वई त हू पूरो न मारे सघियो, अली ख़ान खे ज़ख़्मी कयईं। अहिड़े हिसाब सां हीउ कमु थियो आहे। बहरहाल शाहनवाज़ ख़ान पोइ बि फ़ाइदो खयों आहे कुझु न कुझु हाशिम जे तरफ़ां। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां असांजी वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। जे तव्हां असांजी टिकटॉक ID ते हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहियो त उनखे फॉलो ज़रूरु कंदा। अपडेट अल्लाह हाफ़िज़।